नवाज़ न्यूज़ में भली कार आमया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। मुल्क में कोरोना वायरस के नव मरीज़ फौतन जो अंग 28,718 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 176 नवा केस रिपोर्ट। हाकारी शरह 0.59 सैकड़ो रही। कराची जे इलाइक़े लांठी में ॿिनि कोस्टरनि में टक्कर, 3 ॼणा फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। लाड़काने की चांडका मेडिकल कॉलेज में शागिर्दियाणी नौशीन जो लाश हथ अचण वारे मामले की जांच लाइ जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी जांच शुरू कर छॾी। यूनिवर्सिटी इंतजामिया पारां प्रोफेसर डॉक्टर सफदर शेख की सरबराही में जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी पुलिस सूदो डॉक्टर नौशीन के कमरे जो जाइज़ो वरितो। पखे में रसो विझी ऐं टेबल रखी वाक़े की तफ़सील मालूम कई वई। कमेटी 3 ॾींहनि अंदर जांच मुकम्मल करे इंतजामिया के रिपोर्ट जमा कराईंदी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त सिंध हुकूमत जी नए मकानी निज़ाम खे रद्द कयूं था। सिंध में जाली मकानी हुकूमत जो ऐलान कयो वियो। सिंध में हलंदड़ निज़ाम सां आम माण्हू खे हक़ नथो मिले। कराची में PTI जे वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे असद उमर चयो त 2022 में नई आदमशुमारी कराई वेंदी, जंहिंसां समूरा ख़दशा ख़तमु कया वेंदा। कराची ग्रीन लाइन जो इफ़्तिताह कुझु ॾींहंनि अंदरि थींदो। वज़ीर आज़म कराची पहुची इफ़्तिताह कंदो। लाहौर के क़ौमी तक NA 133 ते नंढी चूंड दौरान मुबैना तौर वोट ख़रीद करण वारी वीडियो जो इलेक्शन कमीशन नोटिस वरितो। जांच जो हुक्म इलेक्शन कमीशन की हिदायतुनि बाद रिटर्निंग ऑफिसर DC लाहौर IG पुलिस नादरा चेयरमैन ऐं पैमरा चेयरमैन के ख़त लिखी 30 नवंबर ते तफ़सील तलब करे वरिता। इलेक्शन कमीशन के तर्जमान जो चवणु आहे त सोशल मीडिया ऐं TV चैनल्स ते वोटन की ख़रीदारी बाबत वीडियो हली रही है, जंहिंमें पैसा विरहाइण ऐं वोटन की ख़रीदारी जो हलफ़ वरितो पियो वञे। वीडियो जो फ्रॉन्ज़िक कराए असल हक़ीक़तुनि खां आगाह कयो वञे। आवाज़ TV समेत सिंध इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सिरे ते 5 दिसंबर ते लिंपर आयो। सिंध सवारी जे सिरे हेठि सक़ाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। सॼी सिंध में सक़ाफ़ती रंग जरखण लॻा। सिंध वासियुनि पारां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती प्रोग्राम, अच कचहरियूं ऐं जागीरदार रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सक़ाफ़ती लिबास ओॾे धरतीअ सां मुहबत जो इज़हार।